सूबाई वज़ीर सनअत ऐं तिजारत ॼाम इकरामुल्लाह धारे जो कमांडेंट 34 ब्रिगेड ब्रिगेडियर असद कुछ ॾींहं पहिरियां ड्रोन हमले में ज़ख़्मी ॻोठ सैफुल ख़ान जाफ़री वासी फियाज़ जाफ़री वल्द कादिर बख़्श जाफ़री जी ज़ियाउद्दीन अस्पताल सखर पिण पहुची अयादत कई ऐं गुलदस्तो पेश कयो। इन मौक़े ते कमिश्नर सखर फियाज़ हुसैन अब्बासी, डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़, डिप्टी कमिश्नर सखर डॉक्टर MB राजा धारेजो ऐं ॿिया सरकारी ऑफिसर पिण मौजूद हुआ। सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्लाह धारेजो ऐं ब्रिगेडियर असद ज़ियाउद्दीन अस्पताल जे डॉक्टरनि खां ड्रोन हमले में ज़ख़्मी मरीज़ जी सिहत बाबति तफ़सील वरिता ऐं मरीज़ खे बहितरीन इलाज मुआवजो फ़राहम करण जी हिदायत कई ऐं संदसि जल्द सिहतयाबी जी दुआ कई। इन मौक़े ते ब्रिगेडियर असद चयो त पाकिस्तान फ़ौज हमेशह जीअं दुश्मन जे नापाक इरादनि खे नाकाम बणायो आहे ऐं कंहिंखे बि पाकिस्तान ख़िलाफ़ मेरी अख खणण न ॾींदासीं। इन मौक़े ते सूबाई वज़ीर सनअत ऐं वापार ॼाम इकरामुल्लाह धारेजो चयो त हिन क़िस्म जे वाक़िअनि खे रोकण लाइ हुकूमत ऐं कानून नाफ़िज़ करण वारा इदारा हर वक़्तु तयार आहिनि। पाक फ़ौज जी बहितरीन जवाबी कार्रवाई खां पोइ भभकियूं ॾींदड़ दुश्मन ख़ामोश थी वियो। हिक सवाल जे जवाब में सूबाई वज़ीर चयो त भारत जी जंगी जारियत में शहीदनि जे वारसनि माली इमदाद सां गॾोगॾु ज़ख़्मियुनि खे पिण इलाज मुआवजे जूं ख़र्च हुकूमत बर्दाश्त कंदी। इन मौक़े ते ज़ख़्मी ॿारड़े फियाज़ जाफ़री जे वालिद चयो त असांजा हौसला बुलंद आहिनि। हिकु पुटु ज़ख़्मी थियो आहे पर मुल्क लाइ सभिनी पुटनि जी क़ुर्बानी लाइ तयार आहियां। पाकिस्तान आर्मी तरफ़ां ड्रोन हमले में ज़ख़्मी ॿारड़े जे ख़ानदान खे माली इमदाद ऐं राशन फ़राहम कयो वियो जॾहिं त ॿारड़े जे इलाज ऐं तालीम लाइ पिण भरपूर मदद जो यकीन ॾियारियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची